अवां सिंधियुनि खे सभिनि खां वधीक वणंदड़ जेकी मिठाई आहे उहा आहे माजून। ऐं घर जे माजून सां काई बि बाज़ारी माजून जी कंपेरिज़न न हूंदी आहे। अॼु मां अव्हां सां शेयर कंदसि परफेक्ट माजून जी रेसिपी विथ मेजरमेंट्स एंड टिप्स एंड ट्रिक्स, ताकी अव्हांजो माजून खरे न हिकदमि परफेक्ट बीहे, चकी बि ठहे ऐं टेस्ट बि सुठी अचे। त हलो त रेसिपी स्टार्ट था कयूं। सभिनि खां पहिरियों खणो आहे 250 ग्राम्स नारेल जो बूरो, जेको बाज़ार में ईज़िली मिली वेंदो आहे। इहो जाम सुठी क्वालिटी अॼुकल्ह मिली रहियो आहे, त इहो यूज़ कंदा त अव्हांखे माजून ठाहिणु ईज़ी वेंदो। हिनखे 5 ते 6 मिंट सिम ते रोस्ट करणो आहे जेसि ताईं हिन मां हिकु सुठी अरोमा अचे। 5 ते 6 मिंट रोस्ट करण खां पोइ हिन में विझणो आहे 100 ग्राम्स मिल्क पाउडर। मिल्क पाउडर कमु कंदो माजून जी टेस्ट खे अलॻि ई लेवल ते खणी वञण लाइ। चङा ॼणा माओ यूज़ कंदा आहिनि, मां यूज़ कयां मिल्क पाउडर। इनखे 5 ते 6 मिंट हिकदमि लोएस्ट ते रोस्ट करणो आहे। मिल्क पाउडर रोस्ट थी वेंदो त इनजी खुशबू जाम सुठी ईंदी आहे, टेस्ट जाम सुठी ईंदी आहे। त लोएस्ट ते रोस्ट कंदा, न त मिल्क पाउडर सड़ी वेंदो आहे। हीअं जंहिं महिल रोस्ट थी वञे त साइड खां रखी छॾियो। हाणे तईअ में खणणी आहे खंडु। त टोटल इंग्रेडिएंट्स जेके मां यूज़ कया आहिनि उहे आहिनि 500 ग्राम्स। जेतिरा इंग्रेडिएंट्स हुजनि बाय वेट ओतिरो बाय वेट खंडु खणणी आहे। ऐं आङुर जेतिरो आङुर पिसे अधु आङुर ओतिरो विझणो आहे। उन में पाणी ऐं थोरो घी विझी हुनजी चासणी ठाहिणी आहे। यानी कि मुंहिंजा जेके इंग्रेडिएंट्स आहिनि नारेल, मिल्क पाउडर, ड्राई फ्रूट गॾे गॾे 500 ग्राम आहिनि, त खंडु बि 500 ग्राम खणणी आहे, ताकी अव्हांजो 1 किले जो परफेक्ट माजून ठहे। थोरो सो इलायची जो पाउडर विझी, थोरा सा कटियल शुआरा, तिर खसखस ऐं थोरा सा कैशूज़ ऐं रोज़ पेटल्स, इन सां खुशबू जाम सुठी ईंदी आहे माजून में। इहे विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। इहे पहिरियों ई विझी मिक्स करे छॾींदासीं, ताकी असांखे पोइ नारेल जो बूरो विझण खां पोइ मिक्स करण में तकलीफ़ न थिए। हाणे नारेल जो बूरो विझी गैस लो करे चङी तरह सां मिक्स करणो आहे। अव्हांखे हीअं मिक्स मिली वेंदो। इन खां पोइ हिनखे 2 ते 3 मिंट अञा सेकणो आहे, ताकी जेको असांजो मिक्स आहे उहो बेस खे स्टिक करे ऐं बाइंडिंग कंसिस्टेंसी में अचे। यानी कि हिनखे असां चङी तरह सां चकीअ में ॿधी सघूं। हाणे अव्हांखे 2 ते 3 मिंटनि खां पोइ हीअं मिलंदो। हथ में खणी करे चेक कंदा कि हिनजो नंढो मुठो ॿधिजे थो छा। अगरि अव्हांखे लॻे कि मुठो ॿधिजे थो, यानी कि हिनजी चकी परफेक्ट ठहण वारी आहे। अगरि अव्हां चाहियो हिनखे थोरो सॉफ्ट रखिणो आहे, त 2 ते 3 मिंट पहिरियों गैस बंदि करे बि यूज़ करे सघो था। हाणे हिनखे मां हिकु मोल्डिंग ट्रे में चङी तरह सां सेट करे छॾियो आहे ऐं थोरो सो 2-3 वटियुनि में विधो आहे, ताकी हिकु सुठी शेप अचे। 12 कलाकनि खां पोइ हिनखे मां डीमोल्ड थी कयां। परफेक्ट माजून बीठो आहे, अंदरां हिकदमि ई सॉफ्ट आहे ऐं ॿाहिरां हिकदमि परफेक्ट चकी ॿधिजी आहे। सुभाणे मां शेयर करण वारी आहियां सिङर जी मिठाईअ जी रेसिपी। ऐं ॿी काई मिठाई अगरि अव्हांखे लॻे अव्हांखे मूंखां सिखणी आहे, त कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु कमेंट करे पुछंदा या ॿुधाईंदा। परफेक्ट माजून तयारु आहे। दिवाली सिंधी रेसिपीज़ लाइ मूंखे फॉलो करणु न विसरंदा। जय झूलेलाल।